मेहड़ में अणसुञातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि गोलियूं हणी शोरूम ते वेठल वापारी खे क़तल करे छॾियो आहे। ॿुधायो वञे थो त वापारी खान मोहम्मद पठान मेन रोड ते हाई स्कूल वन भरिसां मोटरसाइकिलनि जे शोरूम ते वेठो हो त मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि मथसि फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में हू सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी वापारी खे मेहड़ जे तहलके इस्पताल में तिबी इमदाद ॾियण बाद ॻणती जोगी हालत में लाड़काणे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे हुन दमधणी हवाले करे छॾियो। इन हवाले सां SSP दादू एजाज़ अहमद शेख जो चवणु आहे त वाक़े जी मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच कई पई वञे। जल्द कातिलनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। जनत आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो कारण मालूम नाहे थी सघियो, न वरी जवाबदारनि जो को ॾस पतो पइजी सघियो। इंतई अफ़सोसनाक ख़बर आहे मेहड़ खां, जिते मेन रोड ते हाई स्कूल वन भरिसां मोटरसाइकिलनि जे शोरूम ते वेठल वापारी खान मोहम्मद पठान मथां अणसुञातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में हू सख़्तु ज़ख़्मी थी पियो। वापारी खे मेहड़ जे तहलके इस्पताल में तिबी इमदाद ॾियण बाद ॻणती जोगी हालत में लाड़काणे इस्पताल नियो वियो, जिते ज़ख़्मनि जी सट न सहंदे हुन दमधणी हवाले करे छॾियो। इन हवाले सां SSP दादू एजाज़ अहमद शेख जो चवणु आहे त वाक़े जी मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच कई पई वञे। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। जनत आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो कारण मालूम नाहे थी सघियो, न वरी जवाबदारनि जो को ॾस पतो पइजी सघियो आहे।